हूँ, धो धो के पिलाया जाता हूँ। कुरान दा तुझे रब के या अल्लाह मुसलमान मुखे ताकत सजाए करे रखियो। ॾह पुतियूं वेड़े छॾियूं ताक भी छित जे भरसां लगायो आहे, मथां खां ॿार जो हथ पहुची सके। सॼो साल गुज़री वियो, असां जूं अबड़ियूं भेनरूं रोज़ानो खटुनि जे पावनि खे छंडींदियूं, पेटियूं छंडींदियूं, दरियूं दरवाज़ा छंडींदियूं, पोची हणंदियूं, पर कुरान मजीद पढ़ियोसीं त कोन, ज़ियारत कान कईसीं पर कुरान खे छंडियोसीं बि कोन। कबूतरनि ऐं झिरकियुनि जूं विठियूं कुरान ते पयूं आहिनि। हिकिड़े मुस्लमान पंहिंजे न्याणी खे चयो, पुट ही पैसा किथे लिकाए रख, जुमे ते वठंदो साईं। न्याणी वञी पैसा रखिया कुरान में। पी चेस, पुट कुरान मजीद में पैसा छो रखियई? चई बाबा अलमारी जो भी दरवाजो खुले थो, पेटी जो भी रोजानो अम्मा 10 दफा दर खोले थी। अलमारी में पेटी में पैसा रखंदसि त गुम थी वेंदा, हेॾे होॾे थी वेंदा। कुरान मजीद खे त सालनि जा साल केरु खोले ई कोन थो, तंहिंजे करे कुरान में पैसा महफ़ूज़ पिया। ही हाल आहे तादी असां कुरान मजीद सां या कई आहे जो कंहिंजी मेह का ढगी बीमार थी थे तो कुरान मजीद मथों पिया घुमायूं। और हिकिड़े मुसलमान जो गॾो बीमार थी पियो, ज़ालिम गॾ ते पियो कुरान घुमाए। अहदनामे ते कुरान मजीद लिखी करे कब्र में पिया विझूं। आयतुल कुर्सी जो तावीज़ बनाए बाह में कुरान बधो पियो आहे। सूरत यासीन जो तावीज़ बनाए गिचीअ में कुरान बधियूं वेठा आहियूं। सॼो ॾींहुं होटल ते ड्रामा ऐं फिल्मूं था ॾिसूं, कुरान गिचीअ में बधो पियो आहे। बाथरूम में था वञूं, केॾीमहिल तड़ वारी हालत में, पलीत हालत में असां मुसलमान, पर कुरान बाह में बधो पियो आहे। दो दो के पिलाया जाता हूँ, कुरान दा तुझे रब के या अल्लाह मुसलमान मुखे धोई करे पियनि था, पढ़ण जे लाइ कोई तैयार कोन अथई। कब्रिस्तान में वञो तो उते गिलाफ ते कपिड़े ते कुरान जा कुल लिखिया पिया आहिनि। सॼो ॾींहुं कुता ऐं गॾ कुरान मजीद जे मथां पिया था हलनि। साल में घणा ख़त्मा कढंदा हो कुरान? 0। असां मौलवी रमज़ानी हाफ़िज़ शुक्र थे जो रमज़ान आए जो कुरान मजीद जो मुंहुं ॾिसूं था। रमज़ान न हुजे तो कुरान ही विसरी वियो। और इन्हनि हाफ़िज़नि खे रमज़ान में कुछ पैसा ॾींदा कयो, न त तरावी न पढ़ाईंदा मुफ़्त में, कुछ ख़िदमत कंदा कयो। हिकिड़ो हाफ़िज़ साहब पियो चए त साईं 28 ॾींहं ख़त्म पढ़ायुमि, पर पछाड़ीअ में जमायतनि 2000 ॾिना, टके बि रकात न वई। इन ग़रीबनि जी ख़िदमत कंदा कयो, तालिबान वीचारा। हज़रत इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह रमज़ान में 1-8 कुरान मजीद जा ख़त्म कढंदो। हिकिड़ो ॾींहं जो, हिकिड़ो राति जो, हिकिड़ो तरावी। असां अहिड़ा माण्हू ॾिठा। असांजे खड़ी में पढ़ंदासीं, हाजी रोशनदीन फुल हूंदो, कुराड़ो 70-80 साल जी उमिरि में मां हुनखे ॾिठो। रमज़ान जो चंड ॾिसण में अचे त यार बिस्तरो खणी मस्जिद में, सॼो महीनो मस्जिद में इतिकाफ़ में। रमज़ान में 29 ॾींहं थियनि त 29 कुरान जा ख़त्मा, 30 ॾींहं थियनि त 30 कुरान जा ख़त्मा। असांजे पटीज़र में हिकिड़ो सैयद हूंदो हो, साईं उमर शाह। रमज़ान जो चंड जो ॾिसण में अचे त घर जे दरवाज़े ते लिखाए छॾे त बाबा रमज़ान में मिलण मनो आहे। बसि रमज़ान रब जे हवाले। सॼो ॾींहुं क़ुरान पियो पढ़ंदो। निमाज़ जे टाइम ते वञे, निमाज़ पढ़ी मस्जिद में वरी घर में दर बंदि करे छॾे त महिमाननि जो अचणु बंदि आहे। रमज़ान खां पोइ महिमाननि सां मिले। हाणे अचे थो रमज़ान, दुआ कयो अल्लाह नसीब करे जेतिरो थी सघे रमज़ान में क़ुरान मजीद जी तिलावत कयो। हूअं बि तिलावत कंदा। क़ुरान मजीद जो हिकिड़ो ख़त्म तर्जुमे सां पढ़ो, इंशाअल्लाह तव्हांखे केरु गुमराह न करे सघे। हिकिड़ो ख़त्म तर्जुमे सां। मां ईअं कोन थो चवां त साईं ॿेर वारनि वारो तर्जुमो पढ़ो, मां ॿेर वारनि जो मुरीद आहियां।
या साईं अमरोटी जो तर्जुमो पढ़ो न, जेको भी तर्जुमो आहे। मां त पंहिंजे बरेली हज़रात खे चवंदो आहियां मौलवी इमाम अहमद रज़ा ख़ान जो जेको तर्जुमो उहो पढ़ो। मौलवी इदरीस डायरी असांजे बिदअतुनि जो वॾो मौलवी आहे, उन कंज़ुल ईमान जो तर्जुमो उहो तर्जुमो पढ़ो। साईं रोज़े धणी वारनि जो तफ़सीर कौसर पढ़ो। हिकिड़ो तर्जुमो ख़तम कढो, इंशाअल्लाह तव्हांखे केरु गुमराह न करे सघंदो। रब तव्हांजे लाइ हिदायत वारो रस्तो ॻोल्हे। साईं ॿेर वारनि जो त वरी सिंध वारनि ते एॾो एहसान आहे जो हर लफ़्ज़ जे हेठो माना आहे। 3 ख़तमा इहे तर्जुमे सां कढंदो तव्हांखे अरबी अची वेंदी। को मौलवी वाइज़ कंदो त तव्हांखे ख़बर पइजी वेंदी त हीउ सिधो थो हले या क़ुर खां ॿाहिरि लॻे थो, तव्हांखे ख़बर पइजी वेंदी। पढ़ंदो पाण पढ़ियल न आहियो त भला घर में पुट हुजे न्याणी हुजे, मोबाइल में मैसेज ईंदो आहे ज़ाल जा 8000 ईंदा आहिनि त पेट में वकड़ हूंदा अथव, जेतिरो को पिया पढ़ाईंदा हुजे मैसेज छा आयो आहे, घणा पैसा आया आहिनि, 10 आया आहिनि, 12000 आया आहिनि, घर जे DPC जे आया आहिनि या छा जा पैसा आया आहिनि, फ़िक्र हूंदो अथव, मथे खे चक्कर हूंदा अथव। हीअ रब जे तरफ़ों 30 सिपारनि जो मैसेज आहे। पाण नथा पढ़ी सघो, भला जेको पढ़ियल हुजे हुनखे चयोसि घर में पुट आहे न्याणी आहे त बाबा हीअ पढ़ी ॿुधा मूंखे, तर्जुमो पढ़ी ॿुधा त रब छा असांखे हुकुम कयो। क़ुर मजीद ख़तमनि जे लाइ त न आहे, क़ुर आईनी किताब आहे, कानूनी किताब आहे क़ुर मजीद में रब हर शइ जा मसइला बयान कया, सभिनी मसइलनि जो हल क़ुर में थो। सो पढ़ंदो नी सभु क़ुर मजीद इंशाअल्लाह। सुबुह जो थोरो पढ़ंदा कयो, अधु रुकू सिपारो नथा पढ़ी सघो, अधु रुकू तर्जुमे सां पढ़ो, बरकत आहे। असांजे मदरसनि में बरकत आहे क़ुर जी। हिन वक़्त में बि असां केॾी महांगाई आहे, पोइ बि तव्हांखे चवंदा नी त बच्चा ॾियो क़ुर पढ़ायो। हिन साल असांजे मदरसनि में तक़रीबन 25 लख शागिर्द हुया पाकिस्तान, सिर्फ़ु जमीयत जा मदरसा। असांजी एॾी फ़ौज आहे तॾहिं त सभु को डिॼे थो। ही मौलाना त सब्र कयूं वेठो, शाबस जो मौलाना फज़ल रहमान सब्र कयूं वेठो आहे। न त कारकुन त चवनि था त असांखे छो जलियूं वेठा, 72 साल थी विया आहिनि, पर्ची जो त क़दुरु थियो ई कोन। मौलाना फज़ल रहमान जो इंटरव्यू तव्हां ॿुधो, चई मूंखे मुंहिंजी हिकिड़ो बि अछो वार कोन हो त मां उन वक़्त में सियासत में आयुसि। ऐं सियासत हक़ आलमनि जो आहे। सियासत लफ़्ज़ छा जो आहे? उर्दूअ जो आहे, सिंधीअ जो आहे, फारसी जो आहे। इन्हनि खां पुछा कयो सियासतदाननि खां, सियासत आहे अरबी लफ़्ज़, सियासत आलमनि जो हक़ आहे। इन्हनि जाहिलनि खे कहिड़ी ख़बर सियासत जी? हिननि सम्झो आहे बसि पैसा गॾु कयो, बसि लुटियो ग़रीबनि खे, मिसकीननि खे। मां दुबई वियो आहे, कतर वियो आहे, हेॾाई अबू ज़बी, हे ख़लीज जूं रियासतूं, उते तव्हांजा 3 पुट पढ़ंदा नी स्कूल में, हिकिड़ो प्राइमरी में आहे, हिकिड़ो मिडिल में आहे, हिकिड़ो हाई स्कूल में। माना स्कूल मुख़्तलिफ़ आहिनि त 3 गाॾियूं तुंहिंजे दर ते ईंदियूं सरकारी गाॾियूं। स्कूल फर्स्ट क्लास, एसियूं लॻियूं पियूं आहिनि, सर्दी में गरम हीटर। हिते स्कूलनि जो हाल छा आहे? बाथरूम कोन्हे, मास्तर खे हंगण थो अचे त मस्जिद थो ॻोल्हे। स्कूल आहिनि, कुता ऐं गॾह बीठा। अस्पतालुनि जो हाल तव्हां ॾिसो था, ॿाहिरि वञो था, अस्पतालूं छा आहिनि, एॾी फर्स्ट क्लास सफ़ाई आहे, एसियूं लॻियूं पियूं आहिनि। मरीज़ वेंदो टेस्टूं मुफ़्त में, दवा मुफ़्त में। ॿाहिरि मुल्क जेकर ज़रूरत पवंदी त मुफ़्त में खणा वेंदा। हिते अस्पतालुनि जो हशर आहे जो गॾु जेको मरीज़ सां वञे थो उहो मरीज़ खां अॻे मरी थो वञे।